नाज़रीन बि आऊं असां अहम ख़बर शेयर कंदासीं त मोरो में ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग थी वई आहे, जीअं घर धणी अली नवाज़ मारिजी वियो आहे। अहम ख़बर है मांखे अपडेट कंदा हलूं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि फायरिंग कई आहे। घर धणी अली नवाज़ माछी मारिजी वियो आहे। अहम ख़बर है मांखे अपडेट कंदा हलूं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में घर धणी अली नवाज़ मारिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर मांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में अली नवाज़ मारिजी वियो आहे। ऐं असां ख़बर शेयर पिया कयूं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में घर धणी अली नवाज़ माछी मारिजी वियो आहे। अहम ख़बर है मांखे अपडेट कंदा हलूं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में घर धणी अली नवाज़ माछी मारिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर मांखे अपडेट कंदा हलूं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में घर धणी अली नवाज़ माछी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अयाज़ सोलंकी खां। जी अयाज़, छा अपडेट्स आहिनि? जी असो अयाज़ सां टेक्निकली प्रॉब्लम की वजह से राब्तो न थी सघियो आहे। अवांखे अपडेट कर रहियासीं त मोरो जे ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग में घर धणी अली नवाज़ माछी मारिजी वियो आहे।